इलेक्शन कमीशन तोशाखाना रेफरेंस में पीटीआई सरबराह इमरान खान के नाअहल करार ॾेई छॾियो। संदसि ख़िलाफ़ फौजदारी केस दाख़िल करण जो हुकुम। इमरान खान जी क़ौमी असेंबली वारी सीट बि ख़ाली करार। इलेक्शन कमीशन जी 5 रुकनी बेंच आइन जे आर्टिकल 63(1)(b) तहत मुतफ़िक़ा फ़ैसिलो ॿुधायो। लिखत में जारी कयल फ़ैसिले में चयो वियो आहे त इमरान खान ॼाणी वाणी विकिरो कयल तोहफ़नि जा तफ़सील असासन में ज़ाहिर न कया, जमा करायल जवाब में ग़लत बयानी कई ऐं कूड़ो हलफ़नामो जमा करायो। इमरान खान करप्ट प्रैक्टिस में बि मुलविस रहियो आहे। वकीलनि जे दलीलनि मूजिबि रिकॉर्ड ऐं असांजे जांच मूजिबि इमरान खान खे नाअहल करार ॾिनो वियो। संदसि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई शुरू कई वञे। आलमी सतह ते पाकिस्तान जी वॾी कामयाबी। फेटिफ पाकिस्तान जो नालो ग्रे लिस्ट मां कढण जो बाज़ाब्ता ऐलान करे छॾियो। फेटिफ जे सदर टी राजकुमार मूजिबि पाकिस्तान समूरा 34 मुतालबा पूरा करे छॾिया, जॾहिं त दहशतगर्दी ख़िलाफ़ असराइता क़दम खयां विया ऐं FATF जे एक्शन प्लान ते अमल कयो वियो। मनी लॉन्ड्रिंग ऐं टेरर फाइनेंसिंग जी खात्मे लाइ अञा वधीक क़दम खणण जी ज़रूरत आहे। हाणे पाकिस्तान फेटिफ जी मॉनिटरिंग हेठि रहंदो। पाकिस्तान जो नालो 2018 खां ग्रे लिस्ट में हो। पाकिस्तान जो नालो ग्रे लिस्ट मां निकिरण ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जूं क़ौम खे मुबारकूं। वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान जो नालो ग्रे लिस्ट मां निकिरण दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में असांजी कामयाबी जो एतराफ़ आहे। पाकिस्तान जो ॻाट ऊचो थियण ते अलाह ताला जो शुक्र आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी बि पाकिस्तान जो नालो ग्रे लिस्ट मां निकिरण ते क़ौम खे वाधायूं ॾींदे चयो आहे त मुल्क जो नालो ग्रे लिस्ट मां निकिरी वियो आहे। समूरी क़ौम मुबारकुनि जी हक़दार आहे। दस्तावेजात हैं और मैं कहूंगा कि जो मटीरियल एविडेंस है वो दस्तावेजी है। इस केस में कोई जुबानी बात नहीं इलेक्शन कमीशन के सामने रखी गई और उनको वेरीफाई करने के बाद आईने पाकिस्तान के आर्टिकल 63A के तहत इन्हें करप्ट प्रैक्टिसेस में मुलव्वस पाया गया और इलेक्शन कमीशन ने इन्हें 5 साल के लिए नाअहल करार दिया और साथ ही साथ उससे आगे नहीं गया। इलेक्शन कमीशन ने उसी कानून की मंशा के मुताबिक इनको फौजदारी मुकदमे के ट्रायल के लिए रेफर कर दिया है। इमरान खान आइन जे आर्टिकल 63A तहत 5 सालनि लाइ नाअहल थी वियो। इलेक्शन कमीशन एहतियात खां कम वरितो, न त संदसि ख़िलाफ़ हिकु वधीक कार्रवाई थी सघे पई। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त इमरान खान इलेक्शन कमीशन आरो ग़लति अंग अखर पेश कया, जंहिं तां खेसि नाअहल करार ॾिनो वियो आहे। पीटीआई इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे रद्द कंदे अदालत वञण जो ऐलान करे छॾियो। अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल करण जूं तयारियूं। इमरान खान जी नाअहली वारे फ़ैसिले खां पोइ बनीगाला में पीटीआई जो अलहज़त इजलास। ज़रियनि मूजिबि केपी ऐं पंजाब जूं असेंबलियूं टोड़ण ऐं लॉन्ग मार्च समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर विचार। असद उमर चयो आहे त आसिफ ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ ख़िलाफ़ जमा थियल रेफरेंसिस ते फ़ैसिलो छो नथो ॿुधायो वञे। इलेक्शन कमीशन पीटीएम जे सहूलतकार बणियल आहे। उम्मीद आहे त राति ताईं हाई कोर्ट इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो रद्द करे छॾींदी। फवाद चौधरी चयो आहे त फ़ैसिले ते इलेक्शन कमीशन खे शर्म अचणु घुरिजे।
इमरान खान जी नाअहली वारे फैसले खिलाफ पीटीआई जो मुल्कगीर एहतजाज। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी खे मिलाईंदड़ फैज़ाबाद इंटरचेंज मैदान जंग बणिजी वई। पुलिस जी शैलिंग इस्लामाबाद में कारकुननि रस्तनि ते अची विया। पिशावर, मुल्तान ऐं लाहौर में एहतजाज, कराची, हैदराबाद, सखर, खैरपुर ऐं ॿियनि शहरनि में भी एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। इलेक्शन कमीशन जे फैसले खां पोइ सदाकत ऐं अमानत जो बुत भोरा भोरा थी वियो। क़ौम ॾिसी वरितो त करप्ट प्रैक्टिस ज़रिए वज़ीर आज़म जे उहिदे खे कीअं आमदनी जो ज़रियो बणायो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो तनक़ीदी ट्वीट। संदसि चवणु आहे त फ़सादी जथा आणण बदिरां कानून आॾो सर झुकाइण घुर्जे। केर बि कानून खां मथां हुन आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि पीटीआई सरबराह खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो आहे त इमरान खान सग सिधो पकड़जी पियो आहे। आज इलेक्शन कमीशन ने इस फितने को, जो अपने मुखालफीन को चोर चोर कहता था, उसे आज चोर साबित कर दिया। मुल्क की इज्जत और एहतराम को देखते हुए बाहर कोई जो है वो उसे कोई तोहफा दे और उस तोहफे को उठा के बाजार में बेचता है। दूसरों को चोर कहने वाला जो है वो आज खुद जो है वो कटहरे में है। इस चोर टोले के जो हवारी 10-10, 20-20 की तादाद में जो बाहर निकले हुए हैं, उनको अगर वो एहतजाज करना भी चाहते हैं तो वो सड़क पे साइड पे खड़े होकर एहतजाज करें। इस चोर टोले से भी जो इस वक्त बनी गाला में इकट्ठा है, सारे चोर वहां पे सर जोड़ के जो है वो बैठे हैं। मैं उनसे कहूंगा कि अभी तो सिर्फ इसका एक का हिसाब हुआ है इमरान खान रियाजी का। अभी तो पिंकी पीर, फरा गोगी, अभी अल कादर ट्रस्ट, अभी तो अरबों रुपए का हिसाब जो है वो बाकी है। वफ़ाक़ी घरू वज़ीर राना सोनावाला चयो आहे त ॿियनि खे चोर चोर चवण वारे खे इलेक्शन कमीशन चोर साबित करे छॾियो। फ़ैसिले खां पोइ फितनो वाक़ो थी वियो आहे। फितने खे चिथण लाइ सभु पंहिंजो किरदारु अदा कनि। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राना सोनावाला चयो त इमरान खान क़ौम खे विरहाइण ऐं नौजवान खे गुमराह करण जी कोशिश कई। इक़्तिदार मां नेकाली ॾिनल फितनो मुल्क में डफेड़ पकड़णु चाहे थो। पुरअमन एहतजाज जमहूरी हक़ आहे। कंहिंखे बि कानून हथ में खयो वियो त कार्रवाई थींदी। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त सर्टिफाइड कूड़ो ऐं संद याफ़्ता चोर चोरीअ जे नाक़ाबिल तरदीद सबूतनि सां गॾु नाअहल थियो। ज़ाल मुड़ुस गॾिजी क़ौमी ख़ज़ाने खे लुटियो। हिन वॾी चोरी जी सज़ा रुॻो नाअहली ते ख़तम नथी थिए, खेसि कानून जे कटहरे में आंदो वञे। पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ते सॼी क़ौम खे मुबारकबाद ॾींदे चयो आहे त इमरान खान पाकिस्तानी सियासत जो गैर ज़रूरी अंसर आहे। ॿियनि खे चोर चोर चवंदड़ अॼु पाण चोर साबित थी वियो। सिंध हुकूमत पारां इमरान खान जी नाअहली वारे फ़ैसिले जी आचियां। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त इलेक्शन कमीशन आईन ऐं कानून मूजिबि फ़ैसिलो ॾिनो। फ़ैसिले सां सियासत मां गंद साफ़ थी वियो आहे। सईद गनी चयो आहे त इमरान खे चोरी पकड़जण ते सज़ा मिली। नासिर शाह चयो त ॿियनि खे करप्ट सॾण वारो पाण करप्ट साबित थियो आहे। इस्लामाबाद जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट तकरारी ट्वीट्स में केस में गिरफ़्तार पीटीआई सीनेटर आसिम सवाती जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। 10,000 रुपयनि जे मशलखनि एवज़ ज़मानत मंज़ूर कई वई। आसिम सवाती खे तकरारी ट्वीट करण ते कुछ ॾींहं अॻु गिरफ़्तार कयो वियो हो।
वॾे वज़ीर मुराद अली शाह जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात। वॾे वज़ीर आज़म खे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में जारी बहाली वारनि कमनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। मुराद अली शाह सिंध में ॿोॾि सबबि थियल नुक़साननि बाबति बहालीअ वारनि कमनि में दिलचस्पी वठण ते वज़ीर आज़म जा थोरा मञा। मुलाक़ात में सूबाई वज़ीर शर्जील मेमून बि मौजूदु हो। सिंध पुलिस में एसएसपीज़ खां पोइ डीआईजीज़ जूं बदिलियूं ऐं मुक़ररियूं। इरफान बलोच डीआईजी ॾखण मुक़ररु। संदसि जाइ ते यूनिस टांडियो डीआईजी शहीद नसीराबाद बणिजी वियो। डीआईजी शर्जील खान नेशनल मैनेजमेंट कोर्स ते लाहौर रवानो। नोटिफिकेशन जारी। हिकु ॾींहुं अॻु मुख़्तलिफ़ ज़िलनि जा एसएसपीज़ तब्दील थिया हुआ। मुंहिंजे पॉइंट भाइनि ते फ़ैसिले जो दबाव विधो वियो आहे त राॼूणी कयो। बासर माण्हू मुंहिंजे भाइनि खे तंग करनि था। एसपी साहिब खे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त मुंहिंजे भाइनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। पनो आखिल भरिसां तेज़ाब गर्दी में मासूम नियाणी जी हयाती विञाईंदड़ ज़ख़्मी औरत ऐं संदसि भाइरनि ते बासरनि जो राजोणी लाइ दबाव। पंहिंजे वीडियो बयान में मसमाक फरज़ाना मीराणी जो चवणु आहे त बासर राजोणी लाइ दबाव विझी रहिया आहिनि। मामले जो नोटिस वठी मूंखे ऐं भाइरनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। तेज़ाब हमले में बाड़ी फोत थी वई हुई। खैरपुर में मैट्रिक जी शागिर्दियाणी सां इज्तिमाही लॾालट केस में गिरफ़्तार समूरा जवाबदार बरी। सिंध हाई कोर्ट औरत समेत 5 जवाबदारनि जी अपीलुनि ते 10 सालनि बाद फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत समूरनि जवाबदारनि जूं अपीलूं मंज़ूर कंदे खेनि आज़ाद करण जो हुकुम ॾिनो। जवाबदारनि में औरत साइमा, 4 उस्ताद शौकत अली, इफ्तिख़र, इम्तियाज़ राजपर ऐं गुलाम मुस्तफ़ा शामिल। ट्रायल कोर्ट साबित थियण ते जवाबदारनि खे उमिरि क़ैद सज़ा ॿुधाई हुई। दादू में फुर दौरान मज़ाहमत ते क़त्ल थियल शागिर्द जा कातिल 4 ॾींहं गुज़रण बावजूद गिरफ़्तार न थी सघिया। वाक़े जा सीसीटीवी फुटेजिस केटीएन न्यूज़ हथ करे वरिता। सीसीटीवी फुटेजिस में फोरू नौजवान दानिश जमाली खे क़त्ल करण बाद फरार थींदे नज़र अचनि था। सीसीटीवी फुटेजिस में जवाबदार फरार थियण दौरान किरंदे बि नज़र अचनि था। भानसैदाबाद वेझो पंवर बिरादरी जे बिंदुनि में झेड़ो। फायरिंग में हिकु ॼणो क़त्ल, हिकु ज़ख़्मी। मार्ची वियल नौजवान साहिब जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। कंबर वेझो दवाउनि जी कंपनी जी सेल्समैन खां लखे रुपयनि जी फुर। मज़ाहमत ते सेल्समैन इम्तियाज़ अबड़ो ज़ख़्मी थी पियो। तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल। सेल्समैन जो चवणु आहे त मियां मंगण रोड ते हथियार बंदनि गाॾी रोके 3 लख रुपया फुर कया। मज़ाहमत करण ते ज़ख़्मी कयो वियो। T20 वर्ल्ड कप जो पहिरियों वॾो अपसेट। T20 वर्ल्ड कप जे अॻूणे चैंपियन वेस्ट इंडीज़ खे आयरलैंड 9 विकेट्स तां शिकस्त ॾेई इवेंट खां ॿाहिरि कढी छॾियो। वेस्ट इंडीज़ पहिरीं बैटिंग कंदे 5 विकेट जे नुक़सान ते 146 रन्स ठाहियूं। आयरलैंड घुर्बल टारगेट 1 ओवर जे विकेट जे नुक़सान ते 17 ओवर्स में हासिल कयो। ॿी मैच में ज़िम्बाब्वे स्कॉटलैंड खे 5 विकेट्स तां शिकस्त ॾेई सुपर 12 लाइ क्वालिफाई करे वरितो। श्रीलंका, नीदरलैंड, ज़िम्बाब्वे ऐं आयरलैंड सुपर 12 लाइ क्वालिफाई करे चुका।